सिपी के इलाके तली नदी के करीब 9 के करीब आबाद देहातों की हजारों एकड़ जमीनें पानी ना होने की वजह से बंजर और वीरान पड़ी हैं, जिसकी वजह से जमींदारों को करोड़ों का नुकसान का सामना दरपेश है। बारिशों और सैलाबी पानी वेयर ना होने की वजह से जाया होने के साथ साथ दर्जनों घरों देहातों में दाखिल होकर घर अपने साथ बहा ले जाता है। पानी ना होने की वजह से गाँव चांडियों समेत दिलावर कच्छ, जुमा कच्छ, हांबी शहर, रजा माची व दीगर देहातों के लोग पीने के साफ पानी से महरूम है और जोड़ों का पानी पीने पर मजबूर हैं। पानी ना होने की वजह से जानवर मर रहे हैं। इस हवाले से इलाका मकीनों ने वश न्यूज़ से बातचीत करते हुए कहा कि फ़ाइदो असांखे फ़ाइदो आहे, पूरी नए खे फ़ाइदो आहे, लेकिन जेको असांजो कम से कम हितो करे 20 साल से मुल्क वीरान पियो आहे। असां ॻंढो कंट्रोल न करे सघंदा आहियूं। अगरि कंट्रोल कंदा असांजो ई मुल्क भॼंदो आहे, हेठियां बि ॻंढा भॼी पवंदा आहिनि। असां इहो चवंदा आहियूं अहिड़ो थिए जो असां बि ख़ुशि हुजूं, हेठियां बि ख़ुशि हुजनि, मथियां बि ख़ुशि हुजनि। अॼु माल मरी विया आहिनि, शहर छॾे विया आहिनि, 9 शहर वीरान थी विया आहिनि। मर्दानी आहे, माची आहे, सुमरो आहे, जुमा कच्छ आहे, सभु हम बि सभु छॾे विया आहिनि। असां चवंदा जेके नुक़सान असांखे अचे न हेठिन खे अचे। असां अॻे ॻंढो ॿधंदा हुआसीं मतिलबु मिणी सां ट्रैक्टरनि सां, हाणे असां डोज़रनि सां ॻंढो बि ॿधंदा, नए सां ॻंढ खे छॾंदी बि न आहे। उन खां अलावा हाणे असां लॾे विया आहियूं, असांजो मुल्क जे मथां गुज़ारो आहे। असांजो माल भी मतिलबु मरदो आहे, पानी भी ना है, मुल्क भी आबादी भी ना है, गैर आबाद छा गुजारो भी। इलाका मकीनों का कहना है कि वर्ल्ड बैंक के इश्तराक से हुकूमत बलूचिस्तान ने रिजर्वायर की तामीर का मंसूबा बनाया, लेकिन बाअसर जमींदार इस मंसूबे में रुकावटें पैदा कर रहे हैं, जिस पर हुकूमत नोटिस ले और जुमा कच्छ वेयर की तामीर का हुक्म जारी करे। कैमरा टीम के साथ रिपोर्टर जहूर मक्सी, साथी रिपोर्टर यार अली के साथ वॉइस न्यूज़ सिबी।